हिकिड़ो मिंट उस्ताद, हिकिड़ो मिंट। हा तो मूंखे कहिड़ो सबूत ॾे? उस्ताद बबल है ॾिस, हे तूं चॿाड़, हे ॾिस तूं हाणे घोड़ा ॾिठा ऐं उस्ताद हे ॾिस दंदणो ख़बर आहे न, ॾिस ज़ाइको पहिरों जो अथसि न, ही छा आहे? हे ख़बर जो दंदणो। दंदण? हा ॾिस ज़ाइको पहिरों जो अथसि न, तूं वरी ॿेर चए थो ॿेर। अरे हा यार ख़बर थई। पोइ मां चयो तोखे चवां पियो त बबल ख़बर थी। यार पोइ ख़बर खां भला भेरूं वटि खाना। उस्ताद बबल इहो ख़्याल आहे त पोइ चढ़ी ख़बर ते ॿ टे पेरूं खाई फूस मटायूं। अरे बाबल पोइ असांखे झाड़ींदो केरु? बबल चढ़ी इहो जेको आहे पाण वारो अलाह वधाए ते। साईं जीवन शाह वटि बाबा करामत जा भंडार लॻा पिया आहिनि, भंग जा कोंडा भरिया पिया। बाबा रब्बुल आलमीन साईं जीवन शाह खे वधाईंदो। अरे बाबा तुंहिंजी मुंहिंजी दुआ हुनखे छा कंदी, उहो त आहे ई दुआ सां ढिग लॻो पियो। चढ़ी हल जीवन शाह जो वास्तो ते धिकड़ो ॾिजां उस्ताद खे कंडो न लॻाई। अरे बबल ख़बर में वरी काॾऊं कंडा आया। अरे मुंहिंजो हिकिड़ो पेर खणंदे छा? चढ़ी हल बबल, कंडा त न अथसि न बन। अरे ओए, अरे अरे आबा, अरे बस बस मां त बस चढ़ी ज़रे घटि आसमान ते अची वियुमि। इहो थी उस्ताद जीवन शाह ॾिठी न बबल। मूंखे त पक हुई साईं जीवन शाह ते। मूंखे बि हथ ॾिन, हाणे मां बि त चढ़ां न। अरे तोखे हथ ॾियां वरी मां किरां त हल हल थोरो मथे। अरे छोरा किथे अथसि पेरूं? आहिनि किथे कीअं हूं पेरूं? अरे बच जाए मुंहिंजा बची त वई। जीवन शाह जिंदाबाद बाबा। चढ़ी हल बा, चढ़ी हल। आ पेरूं किथे आहिनि? मथे हूंदा न, अञा मथे हूंदा। मां त ज़रे घटि चमड़ो थी वियो, मां लड़की बची वई। हा बची वई। चढ़ी अचो बा, अरे चढ़ी अचो। अरे बाबा जी उस्ताद पेरूं किथे आहिनि? ओ होॾे थी अब्बा, तूं बि ॾिस त सही हुन। हेॾे यार पेरूं अथई। हा उस्ताद सफ़ा पेरूं बा। अरे पेरूं जहिड़ा ॻाढ़ा ॻाढ़ा अथई। थोरा टेक न उस्ताद तूं वञ, मां सभु पेरूं पचे थो अचां। हा हाॾे सजाए त मुंहिंजो छड़ो हथ पुॼण ॾे पेरनि ताईं, पोइ मां तोखे पेरूं खारायां थो सभु पटे। अॼु जीवन शाह जो कसम आहे। अब्बा अकेलो न खाइजांइ। असां सां गॾु था खाऊं, मां पटे था अचां न, पर हथ पुॼण ॾे। अरे उस्ताद जीवन शाह तूं भलाई कर।